जे मौके ते नवाबशाह जी मुकामी स्कूल में क्रिश्चियन कम्युनिटी पारां तकरीब मुनक़िद कई वई। स्कूली ॿारनि टेप्रोस पेश कया ऐं नवाबशाह पेरिश प्रेस्ट फादर साबिर सादिक खिताब कयो। इन हवाले सां पेश आहे इम्तियाज़ कीरियो जी हीअ रिपोर्ट। क्रिश्चियन कम्युनिटी पारां संदन मुक़दस मज़हबी ॾिण क्रिसमस नाइट वेझो ईंदे ई सरगर्मियूं शुरू करे छॾियूं आहिनि। उन सिलसिले में नवाबशाह जे कैथोलिक चर्च लाइन पार मरियम रोड कन्वेंट स्कूल में हिकु पुरवकार तकरीब क्रिसमस जी आजियां तौर मुनक़द कई वई। उन मौके ते गुलनि जहिड़नि ॿारनि ऐं नियाणियुनि हथ में कैंडल खणी यसू मसीह खे ख़राज अक़ीदत पेश कयो ऐं मज़हबी गीत ॻाया। ॿारनि मुख़्तलिफ़ खाका ऐं टेबलोस पेश कया। क्रिश्चियन कम्युनिटी जे तरफा प्रोग्राम कयो वियो आहे क्रिसमस के सेलिब्रेट करण जे लाइ। इहो हिकिड़ो तमामु बहितरीन अमल आहे छो त असीं सम्झूं था त पाकिस्तान में रहंदड़ जेकी अक़लियती बिरादरी आहे उन्हनि खे बि ओतिरो ई हक़ आहे जेतिरो असां मुस्लमाननि खे आहे ऐं उन्हनि खे असीं अहिड़ो माहौल पैदा कयूं त जीअं जेका असीं ॻाल्हि कयूं था त सिंध जेका सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं अमुन ऐं भाईचारे जी धरती आहे त असीं सभु पाण में गॾिजी अमुन ऐं भाईचारे सां गॾिजी रहूं ऐं हुननि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयूं त जीअं हू पंहिंजे मज़हब सां गॾु असांजे कल्चर खे बि एंजॉय करे सघनि। ॿारनि तमामु बहितरीन टेबलोस कया ऐं उन्हनि जो टैलेंट ॾिसी तमामु घणी ख़ुशी पई थिए त जीअं उन्हनि जे टीचर्स उन्हनि खे तयारी कराई आहे ऐं उन्हनि टेबलोस पेश कया आहिनि त इहे पिणु जेको आहे हिन प्रोग्राम में उन्हनि ॿारनि जे टेबलोस 4 चंड लॻाए छॾिया ऐं क्रिसमस के सीजन को और बड़ा हमें मजा आ रहा है। सब बच्चे एंजॉय कर रहे हैं। आपने देखा पूरे पाकिस्तान को मैरी क्रिसमस। तकरीब के खुसूसी खिताब कंदे चर्च जे रूहानी पेशवा नवाबशाह पेरिश प्रीस्ट फादर सादिक साबिर चयो त क्रिसमस नाइट असांजे मज़हब पारां इंसानी आजपे मज़हबी असीं आलम इंसानियत समेत वतन अज़ीज पाकिस्तान जी सलामत बका ऐं शालीअ लाइ दुआगो आहियूं। कैमरामैन कुर्बान अली सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी, नवाबशाह।